बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असां जेके MCQs जो सिलसिलो शुरू कयोसीं उन जो अॼु हिसो ॿियो जेको आहे उहो पहिरें हिसे में असां 15 MCQs हल कयासीं। अॼु जेके हिसे में आहिनि 20 MCQs आहिनि। हलूं था पंहिंजे 16 MCQs जे तरफ़। त 16 MCQs असांजो आहे सुमरन जे दौर में सर्जियल गाहूं देश जे अगाटरी सूरत में आहिनि। त सुमरन जे दौर में जेके सर्जियल गाहूं हुयूं उहे बेत जी जेके आहिनि अगाटरी सूरत में आहिनि, बेत में मिलनि थियूं। शेर कंहिंजो मज़मून आहे? गंजे टकर जो शेर जेको आहे इहे सैयद मीरा मोहम्मद शाह जो आहे, जेको असांजे हिसाब में बि शामिलु थियल आहिनि। डॉक्टर नजम इस्लाम शाह करीम जे कलाम जो उर्दूअ में तर्जुमो कयो आहे। हुन जेको उर्दू में तर्जुमो कयो आहे उहो छा नसर में आहे या नज़म में? त उहो जेको आहे हुन ॿिन्हीअ में कयो आहे, नज़म में बि नसर में बि। सिंधी अदब ते तरक़ी पसंद तहरीक जो असरु कंहिंजो किताबु आहे? त इहो जेको आहे ग़ुलाम रब्बानी आगरो जो किताबु आहे। जे वजह शोहरत आहे उन जी जेका वजह शोहरत आहे उहो तजरीदी नज़म जे करे आहे। सभ खां पहिरीं सिंधी ॿोलीअ ते मुकमल किताबु कंहिं लिखियो? त सभ खां पहिरें जेको आहे बहरूमल जेको आहे सिंधी ॿोलीअ ते मुकमल किताबु लिखियो। सिंधी अदब में कंबर अली शाह कहिड़े नाले सां मशहूरु आहे? त उहो जेको आहे शाह शरीफ़ भाॾाई जे नाले सां मशहूरु आहे। पहिरियों तबज़ाद नाविल कहिड़ो आहे? त उहो जेको आहे दिलाराम आहे। सैयद साबित अली शाह कॾहिं ॼाओ? सैयद साबित अली शाह जेको आहे 1740 ईस्वी में ॼाओ। ऐं इहो जेको शाइर आहे मर्सिया गो शाइर आहे ऐं इन जेको आहे अंग्रेज़ जे दौर में आहे। हेठियुनि मां गुरबख्शाणी जो किताबु कहिड़ो आहे? हिन में 2-3 किताब ॾिनल हुया MCQs में, उन में जेके आहिनि सिर्फ़ु मां हिननि जा सही ऑप्शन रखिया आहिनि छो त वीडियो तमामु लेंदी थी वेंदी आहे, तंहिंजे लाइ। त इहो जेको आहे नूर जहान किताबु जेको आहे गुरबख्शाणी जो आहे। किताबु हुआ कंहिंजी शाइरीअ जो मजमूओ आहे? त उहो जेको आहे सैयद इमदाद हुसैनी जो आहे। इंडस्ट्री ते बहितरीन किताबु कंहिं लिखियो? त डॉक्टर महमूद मुग़ल जेको इहो किताबु लिखियो हुयो। लफ़्ज़ खटोली कहिड़ी शाइर इस्तेमालु कयो आहे जो लिखियलु आहे? सचल चेयर किथे आहे? त सचल चेयर जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में आहे। गम न बेरियो न गम न बेरियो कंहिं लिखियो? त इहो जेको आहे उस्ताद बुखारी जो आहे। कल्याण आॾवाणी साहिबु किथे ऐं कॾहिं ॼाओ? कल्याण आॾवाणी जेको आहे 10 डिसंबर 1911 ईस्वी ते हैदराबाद में ॼाओ। किशन चंद बेवस ॿारनि लाइ कहिड़ो मजमूओ लिखियो? त उन जेको आहे 6 पैसा 2 पायूं जेको किताबु ॿारनि जे लाइ लिखियो हुयो। किरत बाबाणी कॾहिं देहांत करे वियो? त उन जेको आहे देहांत मतिलबु वफ़ात करे वियो। त उन जेको 7 मई 2015 ईस्वी ते वफ़ात कई। किताबु अल्लाह जो वजूद कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे मौलाना ग़ुलाम मोहम्मद गरामी जो आहे। किताबु रोशन छांवरो कंहिंजो लिखियलु आहे? त इहो जेको आहे समीरा ज़रीन जो लिखियलु आहे। शाइरीअ जो सजदो कंहिंजी तसनीफ़ आहे? त जवाबनि जो आहे शेख अयाज़। शाइरी जो सजदो शेख अयाज़ जी तसनीफ़ आहे। नेठ गूंगे ॻाल्हायो कंहिं लिखियो आहे? नेठ गूंगे ॻाल्हायो। इहे हुया कुझु असांजा अहम जेके ख़ासि जेके आहिनि कढिया आहिनि तव्हांजे लाइ में, या जेके बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन उहो वठे थी टेस्ट या IBA वारे वठनि था, उन में सिंधी लाज़मी ॾियनि था, किथे 10 नंबर जी त किथे 20 नंबर जी। त उन जे लाइ सभिनी जे लाइ इहे फ़ाइदेमंद साबित थींदी जो। ऐं मुंहिंजो हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट ऐं बेल आइकन जो बटन खे लाज़मी प्रेस कजो त जीअं हर नई वीडियो जेका आहे तव्हां ताईं टाइमली पहुची सघे। मूंखे ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।